नाज़रीन, बैरिस्टर गौहर ख़ान तहरीक इंसाफ जो चेयरमैन चूंडिजी वियो आहे। पेशावर में पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन थी, जंहिंमें पार्टी के रजिस्टर्ड मेंबरनि तरफ़ां वोट कास्ट किया वियो। पार्टी इलेक्शन बाद चीफ इलेक्शन कमिश्नर न्याज़ुल्लाह न्याज़ी कामयाब उम्मीदवारनि जो ऐलान किया। उमर अयूब के पार्टी जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो आहे। अली अमीन गंडापुर केपीके ऐं हलीमा दल शेख सिंध के सदर तौर कामयाब थी विया आहिनि। मुनीर अहमद बलोच के बलोचिस्तान, यास्मीन राशिद के पंजाब लाइ पार्टी सदर चूंडियो वियो आहे। पीटीआई चेयरमैन समेत समूरन उम्मीदवारनि के मुकाबले में कंहिं भगवान फार्म जमा न करायो। नाज़रीन, अवां खे भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त बैरिस्टर गौहर ख़ान तहरीक इंसाफ जो चेयरमैन चूंडिजी वियो आहे। पेशावर में पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन थी, जंहिंमें पार्टी के रजिस्टर्ड मेंबरान तरफ़ां वोट कास्ट किया वियो। पार्टी इलेक्शन बाद चीफ इलेक्शन कमिश्नर न्याज़ुल्लाह न्याज़ी कामयाब उम्मीदवारनि जो ऐलान किया। उमर अयूब के पार्टी जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो आहे। अली अमीन गंडापुर केपीके ऐं हलीमा दल शेख सिंध के सदर तौर कामयाब थी विया आहिनि। मुनीर अहमद बलोच के बलोचिस्तान, यास्मीन राशिद के पंजाब लाइ पार्टी सदर चूंडियो वियो आहे। पीटीआई चेयरमैन समेत समूरन उम्मीदवारनि जी मुकाबले में कंहिं भगवान फार्म जमा न करायो।